जिंदा थे त पाण थोरो अचूं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा बरसातनि जी तमामु घणी ऐं ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो स्पेल हले थो पियो सिंध जे अक्सर ज़िलनि में ऐं ख़ासि तौर ते लाड़पट त मुतासिर थी आहे त छा हुकूमत या तव्हां जेको इन हवाले सां काफ़ी फोकल पर्सन बि मुक़ररु थिया आहिनि कीअं पिया ॾिसो हुननि जी परफॉर्मेंस ठीकु आहे इन में को शक कोन थिए कुदरती आफ़त आहे या कारण इन में शयूं ज़ाहिर आहे कि डिस्टर्ब थींदियूं इंफ्रास्ट्रक्चर इन में तबाह थिए थो पर पोइ बि आवाम खे फौरी तौर ते रिलीफ ॾियण या रेस्क्यू करण त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ॾिसो फोकल पर्सन्स जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो उहे ऑन ग्राउंड आहिनि। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सॼी अलर्ट आहे, PDA में मॉनिटर करे पई हर शइ खे। PDA में जा जेके डिस्ट्रिक्ट वाइज़ जेके बि ऑफिसर्स आहिनि उहे ऑन ग्राउंड मौजूदु आहिनि। जेको रिलीफ असां ॾेई सघूं था इमीडिएटली उहे उते डिस्ट्रिक्ट वाइज़ उन्हनि जी सप्लाई लाइन उते बंदि न थी आहे, उते जेके शयूं ज़रूरत आहिनि उहे पहुचायूं पयूं वञनि। रेस्क्यू ऐं रिलीफ ॿ अलॻि अलॻि ऑपरेशन्स आहिनि। कुझु एरिया में हिन वक़्तु रेस्क्यू बि हले पियो जिते थोरी फ्लडिंग वधीक आहे। ॾिसो डी वाटरिंग पम्प्स आहिनि, एक्सकेवेटर्स आहिनि, वॾा जेके पम्प्स अचनि पिया, ड्रेनेज पम्प्स आहिनि। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऑन ग्राउंड मौजूदु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिजली जी तव्हांखे ख़बर आहे सोलर कमु करे कोन पियो, इशूज़ आहिनि। पर अबव ऑल मां हीअ शइ चवां त ह्यूमनली जेको पॉसिबल आहे सिंध गवर्नमेंट उहो सभु कुझु करे। छा लॻे थो त फ्लड जो ख़तरो लॻे थो? ॾिसो PDA में जेको मैट डिपार्टमेंट जेको ॿुधायो आहे उहो त ॿुधायो अथऊं, पर हाणे असांजा जेके बि फोकल पर्सन्स मौजूदु आहिनि, मिनिस्टर साहिबान ख़ुदि पंहिंजे डिस्ट्रिक्ट्स खे मॉनिटर करे रहिया आहिनि। MPA साहिबान मौजूदु आहिनि, MNAs उन्हनि शयुनि खे ॾिसनि पिया। इवन जिन डिस्ट्रिक्ट्स में बारिश कोन्हे उतां बि जे मदद जी ज़रूरत पए थी त उहे बि उन्हनि ॿियनि डिस्ट्रिक्ट्स खे ॾियनि पिया। मां जेको लफ़्ज़ यूज़ कयो ह्यूमनली, इंसानी तौर ते जेकी शइ पॉसिबल आहे उहा सिंध गवर्नमेंट करे रही आहे उते, ऐं असां कोशिशि करे रहिया आहियूं। हाणे ॾिसो न कुदरती आफ़त आहे, एक्सपेक्टेड न हो त 2 साल अॻु में ईअं बारिश थींदी, इंफ्रास्ट्रक्चर ईअं तबाह थी वेंदो। कॾहिं कंहिं 70 साल में पोयनि 80 साल में कंहिं विटनेस न कयो त अहिड़े क़िस्म जो को ईअं आफ़त अची सघे थी। क्लाइमेट चेंज जे करे थियो आहे, पर असां पंहिंजी कोशिशि कयूं पिया। इनशाअल्लाह असां पंहिंजे माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। जीअं मूं ॿुधायो त इवन सखर में बारिश कोन्हे, पर मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त मां वरी 2 ॾींहं छॾे ॿीहर वञा ऐं हेॾे बि अचां पियो, ऑफिस खे बि ॾिसां पियो, हितां जा इशूज़ बि ॾिसूं पिया और पंहिंजे ॻोठ खे बि ॾिसूं पिया। अच्छा त ॿी ॾींहं पाण सखर ॾे हलूं, छाकाणि तव्हांजी कॉन्स्टिट्यूंसी आहे, तव्हांजो ज़िलो बि आहे ऐं उतां तव्हां वोट वठी हिते आया आहियो त उते ॿिया खणी इशूज़ हुजनि, पर वॾो इशू जेको हाणे रिसेंट थियो उहो बैराज वारो थियो, गेट वारो थियो। ॿियो त इहो ॿुधायो त बैराज जेको आहे सो हाणे पंहिंजी एज गुज़ारे बि चुको आहे। हिकिड़ो तमामु ॾुखियो कमु आहे, हिन में अरबें खरबें रुपया खपंदा आहिनि थियण लाइ, पर सभ खां वधीक ज़ाहिर आहे उहा रेस्पॉन्सिबिलिटी तव्हां जेके तव्हां इलेक्टेड आहे उन्हनि जी थिए थी। त इन ते छा पिया सोचो त बैराज खे हाणे छा नओं ठाहिबो, इनखे इन जी मरम्मत थींदी, छा थींदो? ॾिसो प्रपोज़ल्स आहिनि, उन ते डिस्कशन हले पियो, पोयनि 2 सालनि खां इहो डिस्कशन हले पियो। इन ते प्रपोज़ल्स ॾिना विया आहिनि ऐं कोशिशि करे पई सिंध हुकूमत त पहिरियों हिन वक़्तु जेको प्रोजेक्ट आहे त हिन जो जेको वेट आहे दरवाज़नि जो, उन्हनि दरवाज़नि जे वेट खे घटायूं, दरवाज़ा सभु रिप्लेस कयूं त जीअं जेको जो त पुराणो मैकेनिज़म आहे उन मैकेनिज़म खे चेंज पिया कयूं। मैकेनिकली दरवाज़ा जेके आहिनि उहे अचनि त वज़न जेको आहे उहो घटि थिए। इन वक़्तु बि स्ट्रक्चर एज सच जेको आहे तव्हां माना ईअं सॼे बीइंग एन इंजीनियर, मां पाण इंजीनियर आहियां, मूंखे ख़बर आहे इन्हनि शयुनि जी स्ट्रक्चर खे अञा थोरी रिपेयर मेंटेनेंस जी ज़रूरत आहे जेकी वक़्तनि फ़वक़्तनि थींदी रहंदी आहे। नयो बैराज ठहे त ॾाढो सुठो आहे, पर इन लाइ वाक़ई असांखे बिलियंस ऑफ रुपीज़ जी ज़रूरत आहे। ॾिसो डिस्कशन में फाइनल छा थो थिए, इमीडिएटली हिन साल या हिन साल जे आख़िर ताईं फाइनल थी वेंदी, पर हिन वक़्तु जेको प्रोजेक्ट आहे दरवाज़नि चेंज करण जो जे इहो टाइमली इंशाल्लाह थी वेंदो त इन में घणो पॉजिटिव हुन में अची वेंदासीं।